नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। साध संगत जी तहां श्रवण करे रहा हो अध्याय ॾहों। कल असां बल में 9 चई वेठा से याद तो ध्यान दे श्रवण कयो भाई। श्याम सुंदर भगवान श्री कृष्णचंद्र महाराज चवंता त हे अर्जुन उन्हनि मथा कृपा करण लाइ मां उन जे मन मां अज्ञान जी ऊंधे के आत्म ज्ञान रूपी दिए जे सोजरे सां नाश कंदो आहियां। कंहिंजे लाइ जेके निरंतर भगवान जे भक्ति में लगल हूंदा आहिनि उन्हनि खे आत्म ज्ञान भगवान चवंता मां ईअं ॾेई छॾींदो आहियां। भगवान जा अहिड़ा वचन ॿुधी करे भगत अर्जुन महाराज चयो त हे भगवान तव्हां परम ब्रह्म परम धाम ऐं परम पवित्र आयो। वाह वाह। परम ब्रह्म यानी तव्हां खां वॾो कोई भगवान कोन्हे। परम धाम तव्हां खां वॾो कोई स्थान भी कोन्हे। तव्हांजो घर ही सभिनि खां वॾो घर आहे। ऐं परम पवित्र तव्हां खां वॾी कोई शुद्धता पवित्रता कोन्हे। छो त तव्हां खे सभु ऋषि जन सनातन दिव्य पुरुष देवन जो भी देव अजन्मा हर हंध मौजूद चवंदा आहिनि। संस्कृत में चइबो आहे सर्वव्यापक। अंग्रेजी में चइबो आहे ओमनी प्रेजेंट। तव्हां हर हंध मौजूद आयो ये संत चवंदा आहिनि। तहिड़ी तरह देवता ऋषि नारद महाराज असित महाराज देवल ऋषि महर्षि व्यास इन्हनि महात्माउनि भी ईअं चयो आहे तव्हांजे लाइ तव्हांजा गुण गायनि तव्हांजी महिमा गाई आहे। ऐं तव्हां पाण भी अॼु हाणे मूंखे ही ज्ञान ॿुधाए रहिया आहियो। चओ हरे राम। छो जो भगवान वेदव्यास महाराज तो ओडी महिल हुया जेडी महिल भगवान लीला धारण कई आई आहे। श्री कृष्ण भगवान जो ही त इहो जेको गीता जो ज्ञान आहे उन्हनि त इहो अमृत इकट्ठो कयो। उन्हनि जी दया सां ही संजय धृतराष्ट्र खे ॿुधाए रहियो आहे। संजय महाराज गजानंद भगवान जी कृपा से भगवान वेदव्यास महाराज जी दया से यो अमृत असांखे मिली रहियो आहे। हे केशव जेको कुछ भी तव्हां मुंहिंजे लाइ चओ था वो सब सच आहे। हे भगवान तव्हांजे लीला वारे स्वरूप खे न त दैत ॼाणंदा आहिनि न देवता ही ॼाणंदा आहिनि। हे जीवन के पैदा करण वारा हे प्राणन जा ईश्वर हे देवन जा देव हे जगत जा स्वामी हे पुरुषोत्तम सभिनी पुरुषन में उत्तम तव्हां पाण ही पाण खे ॼाणंदा आहियो। तव्हांजी महिमा अहिड़ी अनंत अथाह अपार आहे कि तव्हांखे ॿियो कोई समझी नथो सघे। तव्हां खुद पाण खे बस समझी सघंदा आहियो वो भी तत्व सां। छो जो भगवान पंहिंजा गुण अगर ॻाइण चाहिनि तॾहिं भी अंत न ईंदो नथा करे सघनि। भगवान जे नाम जी एॾी महिमा आहे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। तंहिं करे हे प्रभु तव्हां ई पंहिंजी उन्हनि दिव्य शक्तियुनि खे पूर्ण रूप सां ॿुधाइण लाइक़ आहियो जंहिंजे करे सभई लोक स्थित आहिनि। हे योगेश्वर मां कंहिं रीत सदाई तव्हांखे सुमरन कंदो रहां। मां तव्हांखे कीअं समझी सघां। हे भगवन तव्हां कंहिं कंहिं भाव सां मुंहिंजे सुमरन लाइक़ आहियो। हे जनार्दन पंहिंजे योग शक्ति ऐं परमेश्वर रूप वैभव खे वरी भी विस्तार सां ॿुधायो। छो त तव्हांजा अमृत जहिड़ा वचन ॿुधंदे मुंहिंजो मन भरिजे नथो तृप्त नथो थिए।
श्री कृष्ण गोविंद। हे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। पहिरों श्री कृष्ण भगवान ॿुधायो कि मां साधारण मनुष्य न आहियां, हा न भाई। त पोइ भक्त अर्जुन सावधान थिया, अरे भगवान कृष्ण छा चई रहिया। तॾहिं जॾहिं भगवान ॿुधायूं कि मुंहिंजो जन्म कर्म कोई साधारण माण्हुनि वांगुरु न आहिनि, मां अद्भुत दिव्य आहियां, संसार जा माण्हू मूंखे सुञाणे न सघंदा आहिनि अर्जुन, मुंहिंजी विभूतियुनि जो कोई अंत कोन्हे। तॾहिं अर्जुन जी जाॻिया, सावधान थिया ऐं हथ जोड़े चवनि था, प्रभु तव्हां जीअं चओ था बिल्कुलु सच आहे, छो जो मूंखे संतनि ऋषियुनि मुनियुनि बि चयो आहे, तव्हां सभिनि जा आदि अनादि कारण आहियो, तव्हां भगवान आहियो, परमात्मा आहियो, पर तव्हां पंहिंजी महिमा मूंखे ॿुधायो, तव्हांखे मां कीअं यादि कयां। तव्हां सर्वव्यापक आहियो, कहिड़े ढंग सां कहिड़े तरीक़े सां मां तव्हांखे यादि कयां, हिन संसार खे ॾिसी करे कीअं मां तव्हांखे निहारियां, मूंखे कृपा करे ॿुधायो। तव्हां चओ था तव्हांजी विभूति यानी भगवान जे गुणनि जो, हा न, महिमा जो कोई अंत कोन्हे, त उहे कुझु गुण जेके तव्हांजा अपार गुण आहिनि उहे तव्हां मूंखे विस्तार सां चई ॿुधायो। तव्हांजा जेके गुण आहिनि, महिमा आहे, उहा मूंखे विस्तार सां ॿुधायो। हाणे भगवान जे महिमा जो त कोई अंत ई कोन्हे। त हाणे अहिड़े नमूने भक्त अर्जुन जे पुछण ते श्री कृष्ण भगवान चवनि था त हे पार्थ, हाणे मां तुंहिंजे लाइ पंहिंजे दिव्य वैभव खे सार रूप सां ॿुधाईंदुसि। चओ हरे राम। पंहिंजे दिव्य वैभव खे विचूर सां ॿुधाईंदुसि। छो त मूं लाइ वाधारे जो अंत न आहे। तूं चए तो विस्तार सां ॿुधाए, मूं में घणा गुण आहिनि, महिमा केतिरी आहे, मां में कहिड़ा कहिड़ा महान लक्षण आहिनि, त उनजो कोई अंत ई न ईंदो। ॾींहुं गुज़री वेंदो, महीना गुज़री वेंदा, साल गुज़री वेंदा, हज़ारे साल, लखे साल, कई युग गुज़री वेंदा, पर मुंहिंजे महिमा जो कोई अंत कोन्हे, संभव न आहे। चओ हरे कृष्ण। तंहिंजे करे मुंहिंजे विभूतियुनि जो महिमा जो कोई अंत न आहे। अर्जुन, मां सभु जीवन में सभिनी जी आत्मा आहियां। हाणे इन लाइन में अगरि विस्तार सां वञे न माण्हू त पागल थी वञे, अंत न पाए सघंदो। कीअं? तव्हां सभिनि जी आत्मा, हा, देवताउनि जी बि आत्मा, हा, मनुष्यनि जी बि, हा, हाथीअ जी बि, हा, किविलीअ जी बि, हा। पोइ कीअं सम्झूं? किविली एतिरी हूंदी आहे, उन खां बि नंढा जीव हूंदा आहिनि, उन में आत्मा केतिरी हूंदी? त छा आत्मा जा आकार प्रकार वॾा नंढा थींदा? आत्मा छा आहे? छोटो माण्हू। केरु सम्झी सघंदो? चओ हरे कृष्ण। हे हरे। भाई बिना आत्मा जे त हिकु मच्छर बि नथो थी सघे न। जाते प्राण आहिनि उहो प्राणी, ऐं प्राण आहिनि त आत्मा जे करे त आहिनि। आत्मा निकिरी वेंदी आहे त प्राण बंदि थी वेंदा आहिनि। सभु कुझु हूंदो आहे, शरीर न हलंदो आहे। अखियूं त हूंदियूं पर ॾिसी न सघंदियूं, हथ पेर हूंदा आहिनि, कमु न करे सघंदा आहिनि। हवा त आहे, फुल भरियल आहे संसार में, पोइ सांस जो बंदि थी वेंदी आहे। हवा जी कमी थोरी न आहे। ऑक्सीजन त खुलियल पई आहे, परमात्मा जी ॾिनल आहे सभु। केरु महिमा सम्झी सघंदो भगवान जी? ही त आत्मा शरीर खे छॾियो, शरीर बिल्कुलु निष्क्रिय थियो। महिमा त आत्मा जी आहे। भगवान चवनि था, मुंहिंजे गुणनि जो, मुंहिंजे महिमा जो अर्जुन कोई अंत कोन्हे। मां सभु जीवन में सभिनि जी आत्मा आहियां। चओ हरे राम। हाणे तव्हां इन हिकु लाइन ते वीचार कंदो त खोइजी वेंदो। सभिनी प्राणियुनि जो आदि विच ऐं अंत बि मां ई आहियां। वरी ये ॿी ॻाल्हि चई छॾियऊं भगवान। सभिनी प्राणियुनि जो आदि यानी जन्म खां बि पहिरियों, विच यानी जेको हिन महिल हली रहियो आहे, ऐं अंत यानी असांजे शरीर खां पोइ या आख़िरीअ में, पोइ बि उहे ई।
हे अर्जुन मां अदितीय जे 12 पुटन में विष्णु भगवान यानी वामन अवतार मां आया। अदिति माता केरा, अदिति माता केरा, हाँ दिति यानी दैत्यन जी माता, अदिति यानी अदिति यानी देवताउन जी माता। तम भगवान लीला करण जे लाइ बलिय को राज वठण जे लाइ कहिड़ो अवतार धारण कयो, श्री वामन भगवान। तो भगवान चवन था कि मां देवताउन जी माता अदिति में वामन मां आया, विष्णु भगवान जो अवतार। ऐं ज्योतिन में किरणन वारो सिज मां आया। मां 49 हवाउन वायुन में देवताउन में मरीची नाले वायु देवता मां आया। नक्षत्रन जो राजा चंद्रमा आया। मां वेदन में साम वेद आया। ऐं देवताउन में देवताउन जो राजा इंद्र मां आया। यानी सभिन में जेके सर्वश्रेष्ठ उनमें भगवान चवंता वो मां ही आया। पर छा भगवान ओतरा ही न, उनमें भी हिकिड़ी नंढी सी बूंद है भगवान जी, नंढी सी बूंद। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। देवताउन में राजा इंद्र मां आया ऐं इंद्रन में मन मां आया। सभिन को जेकी सूक्ष्म शक्ति आहे उहा मन जी आहे, हा न भाई। शरीर जेको आहे उन को वधीक बलवान सूक्ष्म इंद्रियुन, इंद्रियन को वधीक बलवान सूक्ष्म मन। तो इन्हनि इंद्रियन में भगवान चवनि था मन मां आया ऐं प्राणन में ज्ञान शक्ति आया। सभिन को वॾी शक्ति कहिड़ी आहे? ज्ञान शक्ति। जैसा है माण्हू समझी वेंदो आहे कि मां केरु आहियां, आत्म ज्ञान पाईंदो आहे। उहा बि भगवान चवनि था मां आहियां। चो जय श्री कृष्ण। मां 11 रुद्रन में शिव शंकर भगवान मां आया। चो हरे राम। 11 रुद्र थींदा आहिनि, उन्हनि में शिव भगवान भगवान चवनि था मां ही आया। यक्ष राक्षसन में धन जो स्वामी केरा? देवताउन जा जेके वेल्थ मिनिस्टर आहिनि, केर आहिनि उहे? कुबेर देवता मां आया, स्वामी कुबेर मां आया। ऐं मां 8 वसुन में अग्नि आया, आग। चो हरे कृष्ण। ऐं चोटीअ वारे पहाड़न में सुमेरु पर्वत मां आया। सोन वांगुरु हूंदो तो वॾो सुमेरु पर्वत। चो हरे राम। पुरोहितन जो मुखिया यानी देवताउन जो पुरोहित बृहस्पति महाराज मुखी जा। बृहस्पति महाराज केर आहिनि? देवताउन जा गुरु आहिनि। चो हरे राम। गाईंदा आहियो न भाई, विस्पति वीर मोती थी राज, मातन मी करयाए थी न्याजी, पहले पांध गिछिय गले पाया, डोह गुनाह सबई बख्शाया, मुखे एबन खां कर आजी, विस्पति वीर मोते थी राजी। क्यास करे वञ बचड़ो जाने, जेठल सां थी सुन में साणी, कट सुरन जी सब साजी, विस्पति वीर मुते थी राजी। पहिरियों घर घर में कथाऊं थींदी हो भाई, है न, आरतियूं हलंदी हो बचपन में। हाणे पोइ धीरे धीरे हरिओम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। तो पुरोहितन जो मुखिया यानी देवताउन जो पुरोहित बृहस्पति मुखी जा। हे पार्थमा सेनापतिन में कार्तिक महाराज, सभिन को वॾा, सेना में युद्ध में कौशल ऐं विद्या में साहस में निपुण स्वामी कार्तिकेय महाराज, देवताउन जा सेनापति। चो हरे राम। समझो था, देवताउन जा सेनापति। ये कौरवन में भीष्म पितामह, देवताउन जा सेनापति केर आहिनि?
श्री कार्तिक महाराज छाजे करे ठया जड़ी वडी उन्हनि वेनतियूं नीजारियूं कयूं कामदेव जो परीक्षा में स्वाहा थिया तड़ी शिव भगवान वरदान दिनो जड़ी विवाह कयो शिव भगवान तड़ी कार्तिक महाराज वडा पुट तव कंहिंजा गौरी शंकर भगवान जा छोजो एकड़ो राक्षस हुयो भयंकर उन्हें वरदान घुरियो कि मां अमर थी वञा कि भाई अमर तो तुम कोन थी सघंदे कोई न थींदो आ त पोइ छा की चालाकी उन्हें ॾिठई शिव भगवान त जेके हिनमहिल शादी थियल कोन्हे उन्हनि जी ऐं सती माता वो सती थी वई जेकी भागवत में तव्हां कथा ॿुधंदा है न दक्ष महाराज जी यज्ञ में याद अथव न भुलिजी आओ त पोइ चालाकी कई छा की कि शिव भगवान जे पुट जे हथों मरा हाणे कॾहिं बि असां शिव भगवान शादी कंदा कॾहिं हुननि खे पुट थींदो तूं उन्हनि मां मरंदे त हुन सोची शिव भगवान तो समाधि में लॻल पिया आहिनि हज़ारे साल लखे साल वेही रहंदा आहिनि केर उन्हनि खे चवंदो शादी कर केर मैरिज ब्यूरो वारो वेंदो केर एंगेजमेंट कराईंदो काथों उन्हनि जो वरी चिट्ठी पत्री ईंदो बायोडाटा काथों वरी भगवान तैयार थींदा अरे असांजी मौज आहे तथास्तु पर ॾिसो उहो बि थियो पार्वती माता अहिड़ी तपस्या कई अहिड़ी देवताउनि नीजारियूं कयूं कामदेव भस्म थियो भोलेनाथ राजी थी विया ऐं पोइ भोलेनाथ भगवान जो विवाह थियो पार्वती माता सां त पहिरियों बालक केरु आयो कार्तिक महाराज ये सब अयोनिज अथव गर्भ में प्रकट न थिया आहिनि पोइ गणेश भगवान आया स्नान कंदे कंदे माता पंहिंजे शरीर जे पंहिंजे तत्व मो शरीर जे पंहिंजे तत्व मो असां जेके मिट्टी चवंदा आहियूं हा न पार्वती माता जी मिट्टी न चइजे पंहिंजो ई तत्व चइजे काया जो तत्व मो इकट्ठो करे उन गजानंद भगवान के जन्म ॾिनो बोलो गजानंद भगवान की कार्तिकेय महाराज की समझो था श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गजानंद महाराज जे बारे बढ़िया तव्हांखे जानकारी ॿुधायूं गृह प्रवेश थियो त पूरन लाल महाराज जन असांखे ॿुधायो त ॾिसो गौरी शंकर भगवान विवाह कयो वॾा पुट कार्तिकेय महाराज ऐं नंढा पुट श्री गणेश भगवान ध्यानु ॾिजो त मां पुछमान शुभ लाभ छा आहे त चयूं गजानंद महाराज जेके न चो जय श्री कृष्ण हे हरे हरि ओम त गजानंद भगवान जो विवाह थियो त उन्हनि जूं ॿ धर्म पत्नियूं उन जो नालो छा आहे रिद्धि सिद्धि त उन्हनि जी जेकी संतान थी गणेश भगवान जी उन्हनि जो नालो तो शुभ लाभ है न शुभ लाभ केरनि गजानंद भगवान जा बालक अथव इन करे शुभ लाभ लिखंदा आहिनि कि असां वटि हमेशा सकुशलता हुजे लाभ हुजे समृद्धि हुजे कि गणेश भगवान जा बालक अची विया त बस विघ्न खत्म गणेश भगवान छापे शुभ लाभ लिखंदा आहिनि चओ जय श्री कृष्ण त गणेश भगवान असांजी काथे चिन्ह अंकित कंदा आहियूं स्वास्तिक जो त इहे ॿ लाइनूं लॻाईंदा आहियूं न त इहे केरनि त चयूं इहे शुभ लाभ या ये समझो रिद्धि सिद्धि भी समझी था सको तो शुभ लाभ जो भगवान जा बालक थिया उन्हनि जी धर्म पत्नी जो नालो वरी तुष्टि पुष्टि छा नालो थियो तुष्टि पुष्टि या गणेश भगवान जी फैमिली डिटेल तो ये फैमिली मेंबर्स गजानंद भगवान ए धर्म पत्नी जो नालो रिद्धि सिद्धि ए बालकन जो नालो शुभ लाभ वरी बहुरान जो नालो हाँ तक थी संतुष्टि बोलो गजानंद भगवान की जो कई मानू पुछंदा आहिनि छा पियो लाइन छो लगायो गणेश भगवान में बाबा गेलाराम साहब वेठा त एक बार स्वास्तिक गणेश भगवान जो चिन्ह ॾिसी करे सेवादारी पुछो बाबा हे छा आहे स्वास्तिक भाई गणेश भगवान जो निशान आहे ॿ लाइनूं छाजे करे खींचियल आहिनि ॿिन्ही तरफ़ हाणे संत महात्मा पंहिंजे मौज में हूंदा आहिनि इहे सभु ॻाल्हियुनि जो छा जवाबु हो राम नाम जे मौज में बाबा ॿुधायो न इहे लाइनियूं छा जूं थियूं इन करे आहे गणेश भगवान काॾे भॼी न वञनि हिते सुखिया वेठा हुजनि छॾे न वञनि इन करे बंदि करे रखियो आहे गणेश भगवान खे चओ हरे कृष्ण
श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। छाए कई बार असां अहिड़ा अहिड़ा सवाल पुछंदा आहियूं जंहिंजो कोई मतिलब ई कोन्हे। रामायण में ईअं न पुछंदा त भाई राम जी खे शबरी माता कीअं रिझायो, केवट ते छो राजी थिया, भगवान कीअं करुणा कई, रावण ते भी दया कई, भगवान एॾा दयालु, उनजे प्रेम भक्ति करुणा जी ॻाल्हि न आहे। और पुछंदा छा, शबरी माता जे नाने जो नालो छा हुयो, केवट महाराज जी केर हुया, उन्हनि जा दादाजी केर। अरे भैया वो रामायण में शबर जाति में तो शबरी लिखियो अथऊं, भील संप्रदाय में तो भीलनी, ये भी उन्हनि जा नाला न आहिनि, शबरी भीलनी भी नाला न आहिनि, उनजे उन सां जुड़ियल आहे जात ऐं व्यवहार सां। चओ जय श्री कृष्ण। तो कई बार असां अहिड़ा ई सवाल पुछंदा आहियूं जंहिंजो मतिलब ई न हूंदो आहे। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। भगवान चवंता सेनापतिन में कार्तिक ऐं तलाहन में समुंड माया, जल राशि जेके भी थींदा आहिनि, नदी नहर ताल उपवन ऐं झरना समुद्र, सभिनि खां वॾो विशाल पाणीअ जो कहिड़ो स्रोत आहे, समुद्र। उनखे सरतपति चयो वियो आहे, नदियुनि जो पति, हस्बैंड ऑफ रिवर्स। समुद्र है न, सब नदियूं उन में मिलंदियूं वञनि। तो भगवान चवनि था जल में समुद्र माया, चओ हरे राम, जल राशिन में समुद्र माया। ठीक है भाई, एतिरो याद रखो। बाक़ी भगवान जी विभूतियूं सुभाणे सावधानी सां श्रवण कजो समय ते अची। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण